अस्सलाम वालेकुम। हीअ आहे मुंहिंजी बास्केट जंहिंमें मां रील रखंदी आहियां, छो त रीलनि जो साइज़ वॾो आहे त मूंखे वॾी बास्केट खपे। इन जे लाइ मूंखे ढकु ठाहिणो आहे, छो त हिन में डस्ट पइजी थी वञे। ढकु ठाहिण जे लाइ मां खयों आहे हीउ हिकिड़ो पाठो, कोई बि पाठो मज़बूत या सन्हो जहिड़ो बि हुजे। बास्केट जो मुंहुं उन जे मथां रखी मां ट्रेस थी कयां। ट्रेस करण खां पोइ इहो साइज़ मूं वटि अची वेंदो त केतिरी साइज़ जो ढकु ठाहिणो आहे। चाहियो त थोरो वॾो बि कटे था सघो ऐं मां इक्वल साइज़ थी कटियां। उन खां पोइ असां ट्रेस करण खां पोइ हिन जी कंदासीं कटिंग। प्रॉपर कटिंग थी वेंदी। कागज़ या पाठा कटण लाइ हमेशह अलॻि कैंची रखंदा कयो, कपिड़नि वारी सां न कटियो। सो ही कटिजी वियो आहे ऐं हे सन्हो पाठो आहे त मां हिन खे डबल कंदमि त जीअं हे वधीक मज़बूत थी वञे, वधीक थिक थी वञे त जल्दी सां चिॿो या ख़राबु न थिए। रैंडम हीअ ग्लू आहे, काई बि ग्लू यूज़ कयो ऐं उनखे बसि रैंडमली हणी छॾियो, ज़रूरी न आहे त पूरो हिकिड़ो लेयर लॻे। सो ग्लू हणण खां पोइ हिन ते असां पाठा चिमड़ाईंदासीं। ऐं जेकॾहिं फुल साइज़ जो हिन ढक जे हिसाब सां पाठो न आहे तॾहिं बि काई ॻाल्हि न आहे। जेके पासा हिन जा बची पवनि, जितां इहो खुटी पए उते असां पैचिस हणी था सघूं, यानी पाठे जूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं कटे जेतिरो साइज़ खुटे थो उनखे असां उन्हनि नंढियुनि टुकड़ियुनि सां फिल करे वेंदासीं, भरे वेंदासीं ऐं सॼो इहो कवर थी वेंदो, छो त असांखे इहो पूरो ई डबल करिणो आहे। हीउ जॾहिं डबल थी वेंदो ऐं पोइ हेठां असां हिनखे उथलाईंदासीं त जेके वधियल पीस आहे, यानी हिकिड़ो त असां वटि बेसिक पीस आहे, ॿियो वधियल जेको मथां हयोसीं उन जा एक्स्ट्रा पार्ट्स जेके आहिनि उहे असांखे कटे छॾिणा आहिनि। कटण खां पोइ असां हिन खे हिन कपिड़े सां कवर कंदासीं। इहो हिन जी मज़बूतीअ लाइ ज़रूरी आहे ऐं कपिड़े जो कलर बि जेको आहे मुंहिंजी बास्केट सां कंहिं हद ताईं मैच थो करे। सो इहा ई क्राफ्ट ग्लू जेका मां यूज़ करे रही आहियां, इहा ई ग्लू रैंडमली असां हिन ते हणंदासीं ऐं पोइ असां हिन खे कपिड़े खे जिते जिते गोलाई आहे उते उते असां कट हणी वेंदासीं त जीअं असांखे उथलाइण में, मोड़ण में, अंदरि वराइण में आसानी थिए। तो जॾहिं हिन खे अंदरि वराए वठिबो, ढकिजी वियो, कवर थी वियो, त हाणे हिन जो हेठियों पासो बि ढकिणो आहे। उन जे लाइ मां सिंपल कॉटन जो कपिड़ो खयों आहे, थोरो डिफेक्टेड पीस हुयो मां वटि, पर काई ॻाल्हि न आहे। उनखे बि मां हिन साइज़ जो कटियो आहे ऐं मां हिन खे कटियो आहे ज़िगज़ैग कैंचीअ सां। ज़िगज़ैग कैंची न हुजे त काई ॻाल्हि न आहे, असां आम कैंचीअ सां बि अहिड़ा सन्हा सन्हा टुक ठाहे था सघूं त जीअं हिन जा धागा न निकिरनि। ऐं पोइ ग्लू हणी असां हिन खे, हिकु त इहा ग्लू असां विच ते बि रैंडम हणंदासीं, पर पासनि ते प्रॉपरली हणी वेंदासीं, चौधारी, त जीअं हे कपिड़ो जेको आहे हिन ते चङी तरह सां चिंबड़ी पए। सो ही बहितरीनु मज़बूत हिकिड़ो बास्केट जो ढकु तयारु आहे ऐं तव्हां ॾिसो केॾो सुठो थो लॻे। इन सां मुंहिंजा धागा महफ़ूज़ रहंदा ऐं हिन में अंदरि मिटी वग़ैरह कोन पवंदी। ॿुधाइजो तव्हांखे आइडिया कीअं लॻो आहे।